कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 3 धनेश्वर ब्राह्मण जी कथा। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे सोनिक आदिक ऋषियों, आगाटे समय में उज्जैन नगरीअ में धनेश्वर नाले हिकिड़ो ब्राह्मण रहंदो हो, जो पंहिंजे ब्राह्मण खे असूल जे उबतड़ तेल गीह सीधो लूण मिर्च आदिक विकिणंदो हो ऐं चमड़े जो वापार कंदो हो। शराब मांसाहार व्यभिचार ऐं जुआ कंदो हो। हिकिड़े भेरे वापार जे कम सां घुमंदो घुमंदो मरखमतीअ नाले नगर में अची पहुतो, जिते पापनाशनी नर्मदा नदी पंहिंजे पवित्र वहिकड़े सां वही रही हुई, जंहिंजे नाले खणण सां जीव जा कयल पाप नास थी वेंदा आहिनि। धनेश्वर ब्राह्मण बि 1 महीनो सांदहि नर्मदा नदीअ जे कंठे ते हिकिड़ी जाइ मसवाड़ ते वठी उते रही पियो। उते घणाई संत महात्माऊं जप तप पूजा पाठ कंदा हुआ, जिनखे धनेश्वर ब्राह्मण ॾाढे प्रेम सां ॾिसंदो हो। वेदन शास्त्रनि जूं जेके कथाऊं थींदियूं हुयूं से प्यार सां ॿुधंदो हो। 1 महीनो सांदहि उते रही कारकत महीने जे समाप्तिअ जी विधि ऐं जागिरतो उते ॾिठाई। पूर्णिमा ॾींहुं गऊ ब्राह्मण जी पूजा, संतनि जो भंडारो ऐं ॾीओ ॿारण ॾिठाई। सांझीअ जो श्री महादेव भोलानाथ जे मंदिर में ॾीयनि ॿारण जो उत्सव कयो वियो हो, उहो बि ॾिठाई। पूर्णिमा ॾींहुं भगवान शंकर त्रिपुरासुर दैत खे मारियो हो, तंहिं करे प्रेमी ॾीयनि ॿारण जो उत्सव कंदा आहिनि। इन्हीअ पूर्णिमा ॾींहुं भगवान श्री विष्णुअ देवताउनि खे वरदान ॾिनो हो, छो त शंखासुर नाले दैत देवताउनि खे ॾाढो दुखी कयो हो ऐं भगवान मच्छ अवतार धारे उन शंखासुर दैत जो नाश कयो हो। धनेश्वर ब्राह्मण इहे सभु भगवान जा चरित्र ॾिसी ॿुधी हेॾां होॾां घुमी रहियो हो त ओचितो ई हिकु नांग अची ॾंगियुसि, जंहिं करे मूर्छा थी किरी पियो। उतां जे रहंदड़नि हुनखे किरंदो ॾिसी हिन जे मुख में श्री नर्मदा जो जल ऐं तुलसी दल विधो। थोड़ीअ देर में हुन जा प्राण छुटी विया ऐं यम जा दूत खेसि ॿधी चित्रगुप्त वटि वठी आया। चित्रगुप्त हुन जो हिसाब जाचे चयो त हे धर्मराज, हिन सॼी उमिरि पाप कंदे गुज़ारी आहे, तंहिं करे हिन खे नरक ॾांहुं मोकिलियो। श्री सूत जी महाराज चवण लगा त हे ऋषियों, दूत धर्मराज जी आज्ञा मञी धनेश्वर खे कुंभी पाक नरक में आणे उछलण लगा। उहो कुंभी पाक नरक कहिड़ो आहे, जंहिंमें ततल तेल जूं तयूं टरकी रहियूं आहिनि। यम जे दूतनि
धनेश्वर खे उन ततल तेल में फिटो कयो त उहो ततल तेल ठरी शीतल थी पियो। इहो अचरज ॾिसी यमदूत अजब में पइजी धर्मराज वटि आया ऐं उनखे सॼो अहवाल ॿुधायां। धर्मराज ही अजीब अहवाल ॿुधी ख़्याल करण लॻो त ईअं छो थियो त एतिरे में महर्षि नारद बि वीणा वॼाईंदो हरि गुण ॻाईंदो उते अची पहुतो ऐं धर्मराज खे चवण लॻो त हे धर्मराज, हिन अंत समय में नरकनि खां छॾाइण वारो पुण्य कयो आहे। कारकत जे सॼे महीने में श्री नर्मदा जे कंठे ते हीउ संतनि महात्माउनि खे पूजा पाठ कंदे ॾिसंदो रहियो आहे। संतनि जे दर्शन ऐं कारकत महीने जे विर्त जो फल हिन खे मिलियो आहे। तंहिं करे हे नरकनि जो अधिकारी नाहे। जेको जीव कारकत महीने जो विर्त रखे थो या विर्त रखण वारनि जो दर्शन करे थो, कथा कीर्तन करे या ॿुधे थो, उन जा सभई पाप नाश थियनि था। हिन खे अंत समय में श्री नर्मदा जो जल ऐं तुलसीअ जो दल मिलियो आहे। तंहिं करे ही वैकुंठ जो अधिकारी थियो आहे। एतिरो चई महर्षि नारद ब्रह्मलोक ॾांहुं रवानो थियो। धनेश्वर ब्राह्मण बि यक्षलोक में वञी कुबेर जे भरिसां धन नाले यक्ष थी रहण लॻो। जहिड़ा कर्म कजनि था तहिड़ो फल मिले थो। हीउ कारकत महीनो योग ऐं मोक्ष जो दाता आहे। विर्त रखण वारे जे फ़क़ति दर्शन सां ई जीव जा कयल पाप नाश थियनि था। हिते श्री पद्म पुराणे कारकत महात्म नाले 3हों अध्याय पूरो थियो। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो 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 आयो। दरबारियुनि जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करनि प्यारा। दरबारियुनि जा खुलिया दुआरा, हिक ॿिए खे सॾ करनि प्यारा। जागो देर न लायो, हाँ जागो देर न लायो, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो। घंट घड़ियाला तुरियूं तू तारा, जागाइण लाइ वजन नंगारा।
गिंड घड़ियाला तुरियूं तू तारा जागाइण लय वजन नगारा जागी राम रिझायो जागी राम रिझायो वारी जावा बलिहारी जावा महीनो कतीअ जो आयो आयो महीनो कतीअ जो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की ओम जय कारकत भगवान स्वामी जय कारकत भगवान जेको तुहिंजो विरत रखे थो जेको तुहिंजो विरत रखे थो पाए पद निर्वाण स्वामी जय कारकत भगवान महीनो सजो जो सुबह सवेर थो उथी करे स्नान स्वामी उथी करे स्नान तन मन जा दुख दूर थियनि सभु तन मन जा दुख दूर थियनि सभु पाए दया जो दान स्वामी जय कारकत भगवान नाम दान सां ठही वञे थो बिगड़ियल भाग महान स्वामी बिगड़ियल भाग महान सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो सिक श्रद्धा सां कथा ॿुधे जो पाए सो आत्म ज्ञान स्वामी जय कारकत भगवान शिव शंकर ऐं पार्वतीअ जो पुट आहीं बलवान स्वामी पुत्र वाही बलवान नास कयो हो तारिकासुर खे नास कयो हो तारिकासुर खे पंहिंजो वधायो शान स्वामी जय कारकत भगवान ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था कन तुंहिंजो गुणगान स्वामी जय कारकत भगवान जल में वासो देव करे सब कन तुंहिंजो सन्मान स्वामी कन तुंहिंजो सन्मान महीनो सजो भगतन लाइ ॼण थी महीनो सजो भगतन लाइ ॼण थी जग में पारस समान स्वामी जय कारकत भगवान सुबह शाम जो करे आरती हथ जोड़े इंसान स्वामी हथ जोड़े इंसान हुन ते दाता पाण उदासी
उनते दाता पाण उदासी मेहर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुहिंजो विरत रखे थो, जेको तुहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।